असां लिंग्विस्टिक्स में इहे सभिनी ॿोलियुनि ते जीअं त असांजो आहे त इंग्लिश डिपार्टमेंट, त असां पाकिस्तान जी जेके ॿोलियूं आहिनि उन्हनि ते बि पढ़ाईंदा आहियूं। दुनिया जूं जेके ॿियूं ॿोलियूं आहिनि उन्हनि ते बि असांजो ई कोशिशि हूंदी आहे कि स्टूडेंट्स खे उन जे बारे में ॼाण ॾियूं। त तव्हां ॾिसो था हीअ जेका अॼोकी कोशिशि आहे इन में असांजे स्टूडेंट्स पाकिस्तानी जेके बि ॿोलियूं आहिनि, जेके वॾियूं ॿोलियूं आहिनि उन्हनि खे शोकेस कयो आहे, उन्हनि जे बारे में ॾेखारियो आहे। सिर्फ़ु ॿोली जो न, उन्हनि सभिनी सूबनि में जेके ॾाढा सुठा मशहूरु इलाइक़ा आहिनि, उन्हनि खां अलावा जेको उन्हनि जी रिवाजी ड्रेस आहे उहा तव्हां स्टूडेंट्स जी ड्रेस में ठहंदो, ऐं जेको खाधो वग़ैरह जेको बि हर सूबे जो मुख़्तलिफ़ आहे। तो हिकिड़ी कल्चरल एक्टिविटी आहे। असां जे डिपार्टमेंट में आहे त असांजो लैंग्वेज सां वास्तो, पर लैंग्वेज हिकिड़े कल्चर जो हिकिड़ो बुनियादी जुज़ आहे, ॾाढो इम्पोर्टेंट जुज़ आहे। इन जे करे हिन एक्टिविटी जे थ्रू स्टूडेंट खे असां जी कोशिशि इहा हुई कि उन्हनि खे असां प्रैक्टिकल ॼाण में इन्वॉल्व कयूं, ऐं इन प्रोजेक्ट जे थ्रू जेके असांजा बाक़ी आहिनि, जेके नवां स्टूडेंट्स आहिनि पार्ट 1, 2, 3 जा, या जेके बाक़ी जेके दोस्त आहिनि असांजा ॾिसण वारा यूनिवर्सिटी जे मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जा, उन्हनि खे पाकिस्तानी जे ॿोलियुनि जे बारे में ऐं उन्हनि जी अहमियत जे बारे में, बिकॉज़ भले इंग्लिश केॾी बि इम्पोर्टेंट ॿोली हुजे, जेका मदर टंग ऐं जेके लोकल लैंग्वेज हुजनि उन्हनि जी अहमियत ॾाढी घणी हूंदी आहे। तो असांजी इहा कोशिशि आहे, उमेद त जेके बि असांजा स्टूडेंट आहिनि ऐं ॾिसण वारा आहिनि उहो इन खे उन जी साराह बि कंदा ऐं इन जो हिकिड़ो जेको इल्मी फ़ाइदो बि थींदो। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो डॉक्टर समीना अब्बास खोखर आहे एंड आई एम असिस्टेंट प्रोफेसर इन इंस्टीट्यूट ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर। हीअ असांजे ॿारनि जो प्रोजेक्ट करायो आहे। असल में ॿारनि खे असाइन कयो हो टू रिसर्च करे सॼी डेटा कलेक्ट करे पाकिस्तान जे 5 ई सूबनि खे रिप्रेज़ेंट कनि। उन्हनि जी मल्टाइलिंगुअल एंड मल्टाई कल्चरल जेका स्टेटस आहे उहा ॿारनि प्रेज़ेंट कई आहे सभिनी सूबनि जी। त कहिड़ियूं लैंग्वेजिस ॻाल्हायूं थियूं वञनि, कहिड़ियूं लैंग्वेजिस इंडेंजर्ड आहिनि, कहिड़ियूं लैंग्वेजिस ख़तमु थियूं थींदियूं वञनि, त सॼी डेटा ॿारनि रिसर्च बेस्ड डेटा कलेक्ट कई आहे। उन ते हिननि प्रोजेक्ट प्रेज़ेंट कयो आहे ऐं इन सां ॿारनि जी एक्टिविटी एकेडमिक बि थिए थी, प्लस ॿारनि जी नॉलेज जनरेट बि थी थिए, प्लस पाकिस्तान सां उन जे कल्चर सां, सिर्फ़ु सिंध जे न जंहिंसां ॿार बिलोंग था कनि, ॿियनि कल्चर सां बि ॿारनि जी हिकिड़े क़िस्म जी एफिलिएशन जनरेट थी थिए। अहिड़ियूं एकेडमिक एक्टिविटीज़ मां सम्झां थी ॿारनि जे लाइ ॾाढियूं प्रोडक्टिव आहिनि ऐं ॿारनि खे कराए बियूं रहिजनि त जीअं ॿार पढ़ाई में त इन्वॉल्व थियनि, प्लस उन्हनि जी जेका क्रिएटिव बेंट ऑफ माइंड आहे उहा बि असांजे साम्हूं। ऐं थैंक्स टू सिंध यूनिवर्सिटी जीअं असांखे प्लेटफॉर्म ॾिनो, असांजे डिपार्टमेंट जी तरफ़ां असांजे डायरेक्टर, ॿारनि बि ॾाढी महिनत कई आहे ऐं अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम्स होपफुली फ्यूचर में बि इंशाल्लाह कराईंदा रहंदासीं। मुंहिंजो नालो सकलेन शाह आहे। अॼु असां वटि हिते प्रोग्राम जेको रखियो वियो आहे उहो लिंग्विस्टिक सर्वे ऑफ पाकिस्तान, यानी कि पाकिस्तान जी लिसानी जाइज़े ते असांजो इहो प्रोग्राम रखियो वियो आहे, जंहिंमें असांजो अॼु जो जेको हिन पोस्टर जो मौज़ू आहे उहो आहे लिंग्विस्टिक सर्वे ऑफ सिंध, यानी कि सिंध जो लिसानी जाइज़ो। जॾहिं असां सिंध जो लिसानी जाइज़ो वठूं था त असांखे सिंध जूं कुझु मेजर लैंग्वेजिस मिलनि थियूं जेके घणे हद ताईं ॻाल्हायूं वञनि थियूं। इन में असां वटि सर फ़हिरिस्त सिंधी ॿोली आहे जेका क़रीबन हिते जी असांजी 60% आबादी ॻाल्हाए थी। अगरि असां ॿिए नंबर ते ॾिसूं त पोइ असांखे उर्दू थी मिले। असांजा क़रीबन 30% सिंध में रहंदड़ माण्हू उर्दू इफेक्टिवली ॻाल्हाए बि सघनि था ऐं सम्झी बि सघनि था। अगरि असां अॻिते वधंदासीं त पोइ असांखे हिते पंजाबी बि मिले थी, असांखे हिते पश्तो बि मिले थी, असांखे हिते बलोची बि मिले थी, ऐं असांखे हिते ॿियूं बि काफ़ी लैंग्वेजिस मिलनि थियूं जेके हिते जूं मेजर लैंग्वेजिस आहिनि। पर जॾहिं असां ॻाल्हि कयूं था त छा इन्हनि लैंग्वेजिस मेजर खां अलावा ॿियूं बि आहिनि, त जवाबु आहे हा। असांजी जेका सिंध आहे उहा हिकिड़ी मल्टी लिंग्विस्ट ऐं मल्टी कल्चरल धरती आहे जिते तमामु घणा कल्चर्स ऐं तमामु घणियूं ॿोलियूं हिते असां वटि ॻाल्हायूं वञनि थियूं। असां वटि अफ़सोस जी ॻाल्हि आहे त काफ़ी ॿोलियूं उन्हनि मां मरण जी कगार ते पहुची वियूं आहिनि। उहे हाणे डाइंग लैंग्वेजिस आहिनि, इंडेंजर्ड लैंग्वेजिस आहिनि, जंहिंमें असां वटि ढाटकी आहे, मारवाड़ी आहे, असां वटि जोगी आहे, सांसी, मेमणी, इहे सभु उहे ॿोलियूं आहिनि जेके हाणे असां वटि इंडेंजर्ड लैंग्वेजिस आहिनि। हाणे असां अगरि जेका वॾे खां वॾी मेजर लैंग्वेज आहे सिंधी लैंग्वेज, इन जो अगरि असां जाइज़ो वठूं त इहा सिंधी लैंग्वेज बि हिकु वैराइटी में एग्ज़िस्ट नथी करे। इहा सिंधी लैंग्वेज एॾी वॾी आहे ऐं इन जा नंबर ऑफ स्पीकर्स एतिरा त घणा आहिनि जे इहा सिंधी ॿोली बि पंहिंजे मुख़्तलिफ़ वैराइटीज़ में, मुख़्तलिफ़ पाण ईअं खणी चयूंसि त क़िस्मनि में, डायलेक्ट्स में एग्ज़िस्ट करे थी। असांजो प्रोविंस असां रिसर्च कई आहे। असांखे जेको प्रोविंस मिलियो उहो गिलगित बल्तिस्तान जो आहे ऐं प्रोविंस खां अलावा असांखे हिकिड़ो ॿियो रीजन मिलियो आहे जेके आज़ाद जम्मू ऐं कश्मीर जो आहे।
उन्हनि में असां पंहिंजे पोस्टर में इहो ॿुधायो आहे कि हुते कहिड़ी कहिड़ी लैंग्वेजिस ॻाल्हाई थियूं वञनि ऐं उन्हनि लैंग्वेजिस जा केतिरा केतिरा स्पीकर्स उन्हनि प्रोविंसिस में आहिनि। उनखां अलावा असां उहे शयूं बि ॿुधायूं आहिनि जेके उन्हनि प्रोविंसिस ऐं उन्हनि रीजन्स जे बारे में मशहूरु आहिनि, जंहिंखे असां इंग्लिश में स्टीरियोटाइप्स चवंदा आहियूं। गिलगित बल्तिस्तान जे बारे में स्टीरियोटाइप इहो आहे कि उहे माण्हू पंहिंजे कल्चर खे कॾहिं बि कोन छॾींदा आहिनि। हू प्रोग्रेसिव ज़रूरु हूंदा आहिनि पर हू पंहिंजे कल्चर खे कॾहिं बि छॾींदा कोन्हनि। तव्हां पिक्चर्स में बि ॾिसी था सघो कि हुननि जा जेके घर आहिनि उन्हनि वटि कुर्सियूं बि आहिनि, उन्हनि वटि पलंग बि आहिनि, पर उन्हनि जी कुर्सियूं ऐं पलंग बिल्कुलु पंहिंजे तरीक़े जा एडॉप्टेड आहिनि ऐं उहे कॾहिं बि अंग्रेज़नि जे स्टाइल जा या जेके उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो आर्टिफैक्ट हूंदो आहे उनखे कॾहिं बि एडॉप्ट कोन कंदा आहिनि। लिंग्विस्टिक्स जा स्टूडेंट आहियूं। असां अॼु लिंग्विस्टिक सर्वे ऑफ पाकिस्तान माना जेके पाकिस्तान में ॿोलियूं आहिनि उन्हनि ते हिकिड़ी सर्वे ठाही आहे जंहिंमें असांखे आज़ादु जम्मू कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान असाइन कयो वियो आहे, जंहिंमें असां उन्हनि जे कुझु ॿोलियुनि ऐं उन जा जेके कुझु कल्चरल यानी सकाफ़ती शयूं आहिनि उन्हनि खे ज़ाहिर कयो आहे ऐं उन में जेके मेजर लैंग्वेजिस ॻाल्हायूं थियूं वञनि या जेके तमामु घटि थी वियूं आहिनि ऐं उन में जेके खाधा आहिनि या उन में जेके सकाफ़ती शयूं आहिनि या उन्हनि जो स्केल आहे उनखे असां ज़ाहिर कयो आहे। अॼु असांखे हिते ही प्रोग्राम करण ऐं प्रोजेक्ट करण जो मतिलबु इहो हो त जीअं असां माण्हुनि खे हर सूबे में ॻाल्हाई वेंदड़ ॿोलियुनि ऐं उन में जेका मौजूदु सकाफ़त आहे उन जे बारे में सभिनी खे आगाह करे सघूं। प्रोजेक्ट आहे बलूचिस्तान ते, त बलूचिस्तान खे असां एक्सप्लोर कयोसीं त बलूचिस्तान में कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ासि जॻहियूं जीअं त जॾहिं पाण हमेशह घुमंदा आहियूं इस्लामाबाद घुमंदा आहियूं या नारायण कागा न घुमंदा आहियूं, लेकिन बलूचिस्तान बि तमामु ब्यूटीफुल बलूचिस्तान में तमामु घणी ब्यूटीफुल प्लेसिस आहिनि। जीअं हिते ज़ियारत थी वई, उनखां अलावा हिना झील थी वई, उनखां अलावा रिलीजियस डाइवर्सिटी जेको बलूचिस्तान में तमामु घणी आहे। ठीकु आहे, हुते हिंगलाज माता जो टेम्पल आहे, उनखां अलावा मड वेल्कनोज़ आहिनि, तमामु एक्सप्लोर करणु आहे, तमामु घणो कुझु आहे। अगरि पाण एक्सप्लोर करणु चाहियूं त माना जेको बलूचिस्तान आहे फुल ऑफ ब्यूटी आहे। ठीकु आहे, थैंक यू। जो मक़सदु इहो हुयो त असां बलूचिस्तान जी जेका लसानवी डाइवर्सिटी आहे माना मुख़्तलिफ़ लैंग्वेजिस आहिनि, ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं, उन्हनि खे सभिनि जे साम्हूं आणियूं, उन्हनि खे पेश करियूं। असां सभिनी मिली करे ग्रुप में 14 ॼणा आहियूं जिन हिन प्रोजेक्ट ते कमु कयो आहे। इन प्रोजेक्ट में असां कुझु सेक्शन्स रखिया आहिनि, कुझु शयूं शामिलु कयूं आहिनि। सभ खां पहिरियों आहे लिंग्विस्टिक सर्वे, माना ॿोलियुनि ते जेका तहक़ीक़ थी आहे उहा बलूचिस्तान में कहिड़ियूं मेजर ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं, उन्हनि में सभ खां मथे नंबर ते आहे उन्हनि जी बलोची, जीअं असां वटि सिंधी हूंदी आहे। बलोची तक़रीबन 60 खां 70% माण्हू पंहिंजी मादरी ॿोली जे तौर ते ॻाल्हाईंदा आहिनि। उनखां पोइ ब्रोही कम्यूनिटी आहे, उते ब्रहवी लैंग्वेज जेके 21% माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि। ऐं पोइ पश्तो ॿोली बचे थी। असांखे इहा ग़लतफ़हमी हूंदी आहे त पश्तो रुॻो KPK ताईं महदूद आहे, पर बलूचिस्तान में बि पश्तो स्पीकिंग कम्यूनिटी खे वॾी तइदाद में आहे, उहा अराउंड 25% आहे। ऐं हीउ जेको लिंग्विस्टिक सर्वे असां खयो आहे, असां मुख़्तलिफ़ रिसर्च कई। इथनोलॉग हिकिड़ो इंटरनेशनल लैंग्वेज जर्नल आहे, उतां पढ़ियोसीं, ॿियनि साइट्स तां पढ़ियोसीं, ब्यूरो ऑफ स्टेटिक्स तां पढ़ियोसीं, पर असांखे जेको सभिनि खां ऑथेंटिक रिसर्च मिली आहे उहा लिंग्विस्टिक सर्वे थियल आहे 1981 जी बाय गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान। उनखां पोइ जेको सेक्शन रखियो आहे असां उहो कल्चरल प्लेसिस जो आहे। बलूचिस्तान खे अॼु ताईं कंहिं ज़्यादा घुमियो न आहे ऐं डिस्कवर बि नाहे कयो, त हीअ जेके बि टूरिस्ट अट्रैक्शन्स आहिनि जेके असांजे माण्हुनि खे ख़बर हुअणु घुरिजनि ऐं असांखे लाज़मी ज़िंदगी में हिकु चकर त वञणु घुरिजे, उहे आहिनि। इन्हनि में सभ खां मथे हना झील आहे, हिकिड़ो लेक आहे। असांखे पंहिंजी किंझर झील जो त हर कंहिंखे ख़बर आहे ठंड जो, पर तीअं ई बलूचिस्तान में हना झील बि आहे। प्रिंसेस ऑफ होप आहे। प्रिंसेस ऑफ होप हिकु आर्टिफिशियल ठहियलु शइ न आहे, हिकिड़ो नेचुरल रॉक आहे सम्झो। उहो हिकु छोकिरी, हिकु शहज़ादी नुमा लॻे थो। इनखे प्रिंसेस ऑफ होप इन लाइ चइबो आहे जॾहिं हिकु हॉलीवुड अदाकारा एंजेलिना जोली हिते आई हुई त पोइ इहा डिस्कवर थी, उन इहा शइ नोट कराई जॾहिं हू पहिरीं दफ़ो इन साइड ते घुमणु वई। ऐं जीअं त इहा अकेली हिकिड़ी बीठियल लॻे थो जी लेडी वांगुरु, त तॾहिं इनखे प्रिंसेस ऑफ होप चयो वियो त ही उम्मीद जी किरण है। बोली जाती है जिसमें से पश्तो जो है वो उनकी डोमिनेट लैंग्वेज है। उसके अलावा उसमें बहुत सारी लैंग्वेज ऐसी भी हैं जो इंडेंजर्ड हो गई हैं, जो कि अब नहीं बोली जाती, और काफ़ी लैंग्वेजेस फ्यू ऑफ देम आर डेड। ये हमने ये लिंग्विस्टिक सर्वे किया है, उस पर हमने ये अपना स्पेशल उनका कल्चर शो किया है, उनका खाना, उनका ये कहवा और ये सब हमने उनके लिए किया है। ये हमने लिंग्विस्टिक सर्वे को यहाँ पे प्रोजेक्ट बना के आप सब लोगों के लिए स्पेशली तौर पर रिप्रेजेंट।
मुंहिंजो नालो सैयद अहमद अली शाह ऐं मां BS4 लिंग्विस्टिक्स में पढ़ां थो तालिब इल्म। असांखे मैडम समीना खोखर जी तरफ़ां इहो प्रोग्राम मिलियो त असांखे प्रोजेक्ट करिणो आहे लिंग्विस्टिक सर्वे ऑफ KPK। हिन में असां जेका बि KPK में लैंग्वेजिस चवराई वेंदियूं आहिनि उहे सभु असां नोट कयूं आहिनि ऐं हिन में किथे किथे ॻाल्हाए वेंदियूं आहिनि हिते तव्हां सभु तव्हां ॾिसी सघो था त एरियाज़ लिखियल आहिनि, लैंग्वेजिस लिखियल आहिनि एंड द नंबर ऑफ स्पीकर्स एज़ वेल। एंड असां इहो फाउंड कयो आहे त जेका बि 31 लैंग्वेजिस चवराई वञनि थियूं KPK जे अंदरि बट मेजर हिन में इलाही ओनली 5 आहिनि। छो बिकॉज जेका रेस्ट ऑफ द लैंग्वेजिस आहिनि 26 लैंग्वेजिस उहो जेका आहिनि उहो डाइट था थियनि। छो छाजे करे? छो त माण्हू जेका आहिनि उहे पंहिंजे कल्चरल इंट्रस्ट जे करे या फाइनेंशियल या पॉलिटिकल इंट्रस्ट जे करे पंहिंजी लैंग्वेज छॾे करे जेका वॾी लैंग्वेजिस आहिनि उते माना मूव था कनि, शिफ्ट था कनि पंहिंजी लैंग्वेज खे। एंड हुन खां अलावा असां जेका पंहिंजा जेका कल्चरल आहिनि उहो असां सीनियर्स वग़ैरह ॾेखारियूं आहिनि जेका KPK जा कल्चर ड्रेसिंग वग़ैरह कीअं कंदा आहिनि, ख़वातीन जो ड्रेसिंग कीअं कंदा आहिनि ऐं ब्यूटीफुल सीनरीज़ बि हिते तव्हां ॾिसी सघो था। हुन खां अलावा हिते फूड वग़ैरह बि हिते मैंशन आहे ऐं हुन खां अलावा एडिशन जे अंदरि असां हिते के जेको KPK जो पिशावरी केवर फेमस आहे उहो बि असां वठी आहियूं। जेका महिमान वग़ैरह अचनि था असां उनखे सर्व कयूं था। मुंहिंजो नालो पारिस मज़हर आहे ऐं असीं रिप्रेज़ेंट कयूं पिया पंजाब खे, जंहिंमें असीं लिंग्विस्टिक डेटा कलेक्ट कई आहे पंजाब जी जेकी रीजनल लैंग्वेजिस आहिनि ऐं जेके उतां जूं फेमस लैंग्वेज मतिलबु जेके हुते स्पोकन लैंग्वेजिस आहिनि ऐं जेके लैंग्वेज जेके इन डेंजर आहिनि उन्हनि खे असां रिप्रेज़ेंट कयूं पिया। असां उन्हनि जो फूड पंहिंजे स्टॉल ते लॻायो आहे जीअं उन्हनि जो फेमस फूड आहे पराठा ऐं रबड़ी, लस्सी ऐं इहे सभु शयूं। ऐं पंजाब जेको आहे उते मतिलबु मल्टी कल्चरल माण्हू आहिनि। पंजाबी जेके आहिनि वाइट हूंदा आहिनि, हुननि जो उहे ॾाढा चेयरिंग माण्हू हूंदा आहिनि, हुननि वटि हर शइ सेलिब्रेट थींदी आहे, हुननि वटि भंगड़ा ऐं इहे सभु शयूं सेलिब्रेट थींदियूं आहिनि। ऐं हुननि जी हिकिड़ी फेमस गेम आहे कबड्डी जेके हू ॾाढी मशहूरु गेम आहे उतां जी। ऐं पंजाबी माण्हू ॾाढा सखी हूंदा आहिनि, हू ॾाढा वेलकमिंग हूंदा आहिनि, हुननि वटि हर क़िस्म जो फूड हूंदो आहे, हू ॾाढा महिमान नवाज़ माण्हू हूंदा आहिनि। सो असीं अॼु पंहिंजे हिन स्टॉल ते पंजाब खे प्रेजेंट पिया कयूं। थैंक यू सो मच। सना इरफाना और मैं पंजाब ਨੂੰ रिप्रेजेंट कर रही हाँ। पंजाब ਵਿੱਚ 77% अफराद पंजाबी बोलते हैं। पंजाब एक ऐसा सूबा है जिहदे विच सब लोग कुल मिल के हसी खुशी रहंदे आ और इहदे विच लोग बहुत आपस में एक दूसरे नाल प्यार और मुहब्बत नाल रहंदे आ। पंजाब एक ऐसा प्रोविंस है जिहदे विच 5 दरिया हैगे आ, जिहदे विच 6वां दरिया इश्क दा हैगा वा।